रहमान अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह नाज़रीन तव्हां ॾिसो पिया घोट की न्यूज़ मां आहियां तव्हांजो भाउ मुजाहिद सखी जान चाचड़ अॼु मूंसां गॾु आहे फ़ौजी सरवर चाचड़ अचो तुंहिंजा ॻाल्हि ॿोल कयूं फ़ौजी साहब असांखे इहो ॿुधायो त जेको कादरपुर मुराद वारी पिकट खां वठी यूसुफ ॻोठ ताईं माना शेख बंद ताईं जेको बंद जो टेंडर हुयो रोड जो टेंडर हुयो तक़रीबन इन खे 11 साल थी गुज़री विया आहिनि अञा त उहो कमु मुकमिल न आहे थियो जंहिंजो ठेकेदार हुयो बहादुर शेख सखर वारो उहो पंहिंजा जेको आहे त इहो कमु अध में छॾे करे भॼी वियो आहे इन हवाले सां तुंहिंजो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम साईं फ़ौजी ग़ुलाम सरवर ॻाल्हायां थो। इहे जेकी कादरपुर रोड आहे सादे ॻोठ वञे थो त पिकट निकिरे थी मुराद महार जी पिकट मुराद महार जी पकी हुई कादरपुर इन को वठी ऐं वेंदे शाइंक बंद खां ञामल लांडी खां सिधो शाइंक बंद ते रोड मंज़ूर हुयो उन जा टेंडर थिया जॾहिं अल्लाह उनखे हयाती ॾींदो असांजा खान जेके हुया सरदार राजा खान वारा उन्हनि जे ठीके उन में थियो हो उहे ठेकेदार पैसा बि खणी खाई वियो कुझु कमु कयईं थोरो घणो वरी जे भॼी वियो त वरी पैदा बि न थियो आहे त अलाए काॾे वियो हिन टाइम सैफ़ला खे बि अर्ज़ु कयूं था जाम इकराम खे बि अर्ज़ु कयूं था हिन महिल हुकूमत उन्हनि जी आहे ऐं इहो असांखे रोड ठाहे मिले या त ठेकेदार हिन महिल त फ़ोन खणंदो आहे न अचे थो न चकर ते इहे पैसा असांजा काॾे विया वोट जे लाइ असांखे मिंथा मेड़ा कयो था ऐं अवाम खे ज़लील कयो था असां ख़ुदा करणु चऊं था त अलाह जो नालो ते असांखे रोड ठाहे ॾियो ऐं निंड पोइ कयो उथो जागो वरी बि तव्हां ईंदा हुआ असां वटि वरी बि तव्हां असां वटि ईंदा हुआ असां तव्हां वटि न ईंदासीं असांखे रोड ठाहे ॾियो असांजो अर्ज़ु आहे दुबारी मां चवां थो त अलाह जो नालो ते असांखे रोड ठाहे ॾियो असांखे ज़लील न कयो ऐं ठेकेदार खे जाॻायो उहो काॾे वियो ज़ुल्म ज़ालिमी उनखे जाॻायो उनखे चयो असांखे रोड ठाहे ॾे बिस्मिल्लाह रहमान अस्सलाम वालेकुम। ही हुयो फ़ौजी सरवर चाचड़ जेको अॼु घोटकी न्यूज़ ऑफिस पहुतो जल्द हिकु जज़्बात में ॻाल्हायो हिन जो चवणु आहे त कादरपुर खां वठी शेख बंद ताईं जेको रोड जो टेंडर थियो 2014 में थियो जेके 11 साल गुज़री विया आहिनि जंहिंजो ठेकेदार बहादुर शेख सखर जो हुयो उहो पथर विछाए करे हिन महिल त गुम थी वियो त वरी वापसि ई न आयो हीउ मुतालबो करे थो त ख़ुदारा चूंडियल नुमाइंदनि खे चए थो महिरबानी करे असांखे रोड ठाराए ॾियो असांखे जेको आहे हिन अज़ाब खां बचायो।